ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची पाकिस्तान रेंजर्स सिंध तरफान स्मगलिंग रोकथाम ऑपरेशंस जो सिलसिलो जारी। रेंजर्स पुलिस एंटी नार्कोटिक्स फोर्स ऐं कस्टम इंटेलिजेंस जूं गॾियल कार्रवाइयूं। तर्जुमान मूजिब लांढी घगरो फाटक में मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं कई वयूं। रेंजर्स तर्जुमान 1700 लीटर ईरानी डीज़ल, हिक अदद फ्यूलिंग मशीन ऐं मंशियात हथ कई वई। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कराची पाकिस्तान रेंजर्स सिंध तरफान स्मगलिंग रोकथाम ऑपरेशंस जो सिलसिलो जारी। रेंजर्स पुलिस एंटी नार्कोटिक्स फोर्स ऐं कस्टम इंटेलिजेंस जूं गॾियल कार्रवाइयूं। लांढी घगरो फाटक में मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं कई वयूं। रेंजर्स तर्जुमान 1700 लीटर ईरानी डीज़ल, हिक अदद फ्यूलिंग मशीन ऐं मंशियात हथ कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।